कोठे कुही सुपरी कोठे कुहण साण, कोठे कुही सुपरी कोठे कुहण साण, निज हेठा नीह जे पासे कर्म पाण, डुल विन्याई ॼाण आशिक अजल साम्हूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो अवां सभु? उमेदु आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अलाह पाक जे अमान में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो सिंध जी लेजेंड अदाकारा चकोरे जे हयाती बारे में थियण वारो आहे। त उमेदु आहे तव्हां सॼी ॼणनि खे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। त वीडियो खे लाइक करियो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। चकोरी सिंधी पंजाबी ऐं उर्दू फिल्मनि जी मशहूरु अदाकारा हुई। संदसि पूरो नालो चकोरी बेगम हुयो। संदसि जनम 1960 ईस्वीअ धारे हैदराबाद जे मशहूरु रकासा सुरैया जे घर में संदसि जनम थियो हो। संदसि ख़ानदान मूजिबि हीअ गुजरात में ॼाई हुई। चकोरी बेगम जी मादरी ज़बान पंजाबी हुई। महबूब मिठा चकोरी जी पहिरीं फिल्म हुई। महबूब मिठा जेका 1971 ईस्वी में ठही, जंहिंजो फिल्म साज़ GS गोरचाणी ऐं हिदायतकार ए कोयो पीरज़ादो हो। हिन फिल्म में साइड हीरोइन जो किरदारु अदा कयो हो। बाबू भाई जी फिल्म प्यार तां सदके दौरान चकोरी जी मुलाक़ात मुश्ताक चंगेज़ीअ सां थी ऐं पंहिंजी माउ सुरैया सां उन जे मुखालिफ़त जे बावजूदु अदालती परऊं कयाईं। जॾहिं हीउ जोड़ो लाहौर वियो त कुझु अरसो बैदि संदन अलहदगी थी वई। चकोरीअ जी ॿी शादी हिदायतकार कैफ़े सां थी। हिन जूं सिंधी फिल्मूं जीजल माउ, प्यार कयो सिंगार, सोढा पुट सिंध जा, मुंहिंजो प्यार पुकारे, सिंधड़ीअ तां सदके अच त भाकुर पायूं ऐं रत ऐं अजरक मशहूरु थियूं। संदसि उर्दू ऐं पंजाबी फिल्मनि में मौला जट, हेरा फेरी, गूंज, टकरार, दंगल, परमट, बदमाशी बंदा वग़ैरह कामयाब फिल्मूं ॻणी सघजनि थियूं। जिन अदाकारनि सां हिन कमु कयो तिन में मुश्ताक चंगेज़ी, कैफ़े, सुल्तान राही, मुस्तफ़ा कुरैशी, बदर मुनीर, शाहिद, मोहम्मद अली, यूसुफ खान, मोहिउद्दीन, अंजुमन, साइमा रानी, आसिया, नगमा ऐं आलिया खान अची वञनि था। चकोरी 2 नवंबर 2010 ईस्वीअ ते लाहौर में गुज़ारे वई ऐं उते ई खेसि दफ़न कयो वियो। इंशाअल्लाह उमेदु आहे त असांजो अॼु जो हीउ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक करियो, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो, पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि सां बि हिन वीडियो खे ज़रूरु शेयर करियो। त मिलंदासीं अहिड़े ई दिलचस्प ऐं हिस्ट्रिकल वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।